असलामुअलैकुम। सखर 23 जुलाई 2026 रात जी ख़ामोशी ऐं ऊंधाई जंहिं वक़्तु समूरी सिंध जा माण्हू सकून सां सुतल हुआ त बबुरलो बाईपास नेशनल हाईवे ते पुलिस जो हिकु ऑपरेशन थिए थो ऐं सिंध जा बाहिम्मत ऐं गैरतमंद वकील सिविल सोसाइटी जा माण्हू मासूम प्रिया कुमारी ऐं ॿियनि गुम थियल ॿारनि जे करे पुरअमन एहतजाज करे रहिया हुआ। उन्हनि जे मथां कार्रवाई थिए। हाणे हिते सवाल इहो न आहे त छा थियो, पर सवाल इहो पैदा थिए थो 5 साल गुज़री चुका आहिनि, मासूम प्रिया कुमारी गुम आहे। हिन टाइम ताईं को रिज़ल्ट नाहे निकितो। इन जी वजह छा आहे? सिस्टम फेल या इन जे पोयां ॿी का वजह आहे? तो अॼु जी हिन वीडियो में असीं हिन केस जे पोयां लिकियल हक़ीक़त खे सम्झंदासीं। दोस्तो, इहा कहाणी अॼुकल्ह जी न आहे। 2021 अगस्त मुहर्रम जे आशूरे जे ॾींहंनि में प्रिया कुमारी खे अगवा कयो वियो ऐं उन जे अगवा थियण खां पोइ JITयूं जोड़ियूं वयूं, जंहिंजो रिज़ल्ट 0 निकितो। 9 रुकनी कमेटी जोड़ी वई, जंहिंजो रिज़ल्ट 0 निकितो। वरी उन जे अंदरि ISI खे शामिलु कयो वियो। पाकिस्तान न, पर दुनिया जी तेज़ तरीन इंटेलिजेंस एजेंसी खे बि शामिलु कयो वञे थो। हाणे हिते सस्पेंस इहो पैदा थिए थो, छा वाकई में इहो सिस्टम प्रिया कुमारी खे ॻोल्हणु चाहे थो, उनखे बाज़ियाब कराइणु चाहे थो, या वरी सिर्फ़ु और सिर्फ़ु अवाम जे दबाव खे घटाइण जे लाइ ॾेखाउ कयो वञे थो। हक़ीक़त त इहा आहे, जेकॾहिं तव्हां पंहिंजे मासूम नियाणनि जे लाइ आवाज़ उथारींदा वे, पर अव्हां जी ज़िंदगी ते अहिड़ो दाग़ लॻायो वेंदो जेको अव्हां कॾहिं सोचियो बि नाहे। हाणे ॾिसो, जॾहिं प्रिया जो वालिद साहब मायूस थी वञे थो त सिंध सिविल सोसाइटी ऐं प्रिया कुमारी एक्शन कमेटी रस्ते ते निकिती। 27 ॾींहंनि जे लाइ धरणो हंयो वञे थो। उन में वकील शामिलु थियनि था, उन में सिंध जा नौजवान गैरतमंद ऐं बाहिम्मत माण्हू शामिलु थियनि था। पर सभ खां वॾो मोड़ तॾहिं अचे थो जॾहिं पुलिस जो ऑपरेशन थिए थो ऐं वरी ज़ुल्म जी इंतिहा त ॾिसो, जंहिंजे अंदरि असांजी बहादुर न्याणी सोहिणी पारस, साहिल जोगी ऐं ॿियनि मासूम कारकुननि खे गिरफ़्तार कयो वञे थो। ऐं हिते वरी हिकिड़ी ॿी अजीब ॻाल्हि आहे त प्रिया कुमारी जे वालिद साहब रोड ब्लॉक करण जी हिमायत न कई हुई। तंहिं हूंदे बि सिंध जे बहादुरनि जे हक़नि जे लाइ विढ़ण वारनि जे मथां दहशतगर्दी जो इल्ज़ाम मढ़ियो वञे थो। त छा अव्हांखे ख़बर आहे त दहशतगर्दी जो कानून कंहिंजे लाइ इस्तेमालु थींदो आहे? इहो रियासत दुश्मन माण्हुनि जे ख़िलाफ़ इस्तेमालु थींदो आहे। वरी ज़ुल्म जी इंतिहा त ॾिसो, अॼु उहो पंहिंजे नियाणियुनि जी ॻोल्हा जे लाइ आवाज़ उथारण वारनि जे मथां लॻायो वियो। ऐं वरी कहाणी जो इते ॿियो रुख़ त ॾिसो, सिंध बार काउंसिल ऐं अदालतनि खे ताला लॻाया विया ऐं कोर्टनि जो बाइकाट कयो वियो। जॾहिं कानून रखंदड़ इदारा पाण सरापा एहतजाज हुजनि, इन ॻाल्हि खे सम्झी वञो, सिस्टम जे अंदरि को न को वॾो नुक्स आहे। दोस्तो, हाणे प्रिया कुमारी जो केस सिर्फ़ु प्रिया कुमारी जो नाहे रहियो, पर हिन समूरे सिस्टम जे मथां हिकु सवालिया निशान आहे। इन सिस्टम जी नाकामी जो ज़िंदा सबूत आहे। वरी ॾिसो त हिकु तरफ़ नई JIT जोड़ी वई आहे ऐं ॿिए तरफ़ आवाज़ उथारण वारा जेल में पिया आहिनि। आख़िर इन्हनि मासूमनि जो छा थींदो? आख़िर ही ज़ुल्म केसि ताईं हलंदो रहंदो? प्रिया कुमारी ऐं ॿिया मिसिंग ॿार, उन्हनि जा वालिदैन, उन्हनि जा पंहिंजा केसि ताईं दाऊं कंदा रहंदा ऐं पंहिंजे हक़ जे लाइ ऐं पंहिंजे जाइज़ हक़नि जे लाइ एहतजाज कंदा रहंदा ऐं उन्हनि खे ईअं रगड़ा ईंदा रहंदा? सवाल इहो आहे त आख़िर केसि ताईं? दोस्तो, अव्हांजो इन बारे में छा राय आहे? प्रिया कुमारी केस जो मुस्तक़बिल छा आहे? आख़िर इहो हल थींदो या न थींदो? पंहिंजी राय कमेंट करे ज़रूरु ॿुधाईंदा।